खबर शामिल कई तो नौशहर फिरोज खां रिपोर्ट सन्ना उल्ला अब्बासी अॼु 3 ॾींहं बिना LTA मोई पब्लिक हेल्थ खिलाफ़ शहरी सरापा एहतजाज नेशनल प्रेस क्लब अॻियां अलामती बुख हड़ताल एहतजाजी मुज़ाहिरो। यूनिस राजपत चयो त 8 महीननि खां शहर जी हर गली हर महलो गटर पाणीअ में ॿुॾे पियो ऐं शहर में गंदगीअ जा ढेर आहिनि, पर नाअहल टाउन इंतज़ामिया पब्लिक हेल्थ ऐं DC जे कन ते जूं बि नथी चुरे। 3 ॾींहनि खां मुसलसल शहरी एहतजाज पिया कनि, पर हीअ अंधी ॿोड़ी इंतज़ामिया को बि एक्शन नथी वठे। M ज़फ़र तगर चयो त असां हिननि खे 3 ॾींहनि जो अल्टीमेटिव ॾिनो हो, पर 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, बाक़ी 1 ॾींहुं आहे। जे सुभाणे ताईं सफ़ाई नथी त हाणे जुमे जे ॾींहुं शटर बंदि जो ऐलान कयूं था। हाणे शहरी ख़मीस जे ॾींहुं 11 बजे DC ऑफिस अॻियां धरणो हणंदा। कुझु बि थियो त ज़िम्मेवार नाअहल गूंगी ॿोड़ी इंतज़ामिया हूंदी। इन मौक़े ते ख़ादिम सियाल चयो त ख़मीस ते DC ऑफिस अॻियां हर हाल में धरणो लॻंदो। समूरा शहरी पंहिंजा कारोबार बंदि रखनि ऐं असांजो साथ रही हिन धरणे खे कामयाबु कंदा। मुज़ाहिरे खे शाहिद ख़ानज़ादा, मसरूर चांडियो, गुलाम रसूल फुल ऐं ॿियनि पिणु ख़िताबु कयो।